जो का अलीनवाल चाचड़ जे चवण ते बुशकड़ जे चाचड़ जे चवण ते जबार पठान साईं जो SHO जो ड्रंगन जे दमदमे ते लगल आहे उनके गिरफ़्तार SP साहब कयो आहे। उनजे हिकिड़े लूसी माण्हू जे चवण ते छो जो असांजा वो घेर घाट रस्ता ज़ाहिर ॻाल्हि आहे जो अमुन पसंदि असां आहियूं अमुन उन करायो आहे उहो अमुन में जो चाचड़ क़ौम ख़ैर न गुज़रंदी आहे भले रौंती जा हुजनि या ड्रंगन जा हुजनि मलूकारी जा हुजनि काथों जा हुजनि छो जो चाचड़ क़ौम कॾहिं शर क़ौम जो ख़ैर न घुरंदी आहे। अॼु मां इहा वार्निंग करे SP साहब चवां तूं बि इन चाचड़नि जी चाल ते हलंदो पिया ज़ाहिर ॻाल्हि आहे उनखे ॿधो थी उनखे गिरफ़्तार कयो थी इहा मां वाइदो थो कयां त राति ड्रंक मलूकारी खां वठी करे रौंती तक पंहिंजे पिकटां जेके बंदि त पिकटां लॻला आहिनि उन्हनि जो समाह तूं पाण कंदे इहो तोसां मां वाइदो करे चैलेंज करे ॿुधायां थो पियो त राति मां जा माण्हू ऐं मां जो त जिथे बि मां नुक़सानु कयो मां रौंती शहर में कंदो मां कहिड़े बि शहर में ड्रंगनि खां वठी मां जो न कयां त ज़ाहिर ॻाल्हि आहे मां पंहिंजे पीउ जो हक़लाल जो फर बि न आहियां इहा राति वार्निंग ॾेई करे मां अॼु जेको आहे त हाणे तयारनि में आहियां जेकी पंहिंजी पुलिस नफ़री घुरावणी अथसि भले घुराए बाक़ी जो न त असांखे इहो SHO जेको आहे त आज़ादु थी मिले साॻे दमदमे ड्रंगनि दमदमे ते मिले जो न मिलियो त राति हालात